अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया कूंज न्यूज़ में अवां सभिनी खे भली कार चऊं पिया। कूंज न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। मेहर में अवामी तहरीक यूनिट पूराचो जे सदर एजाज़ मयसर समेत यूनिट जे 12 साथियुनि मथां ॻोठ पूराचो जे कब्ज़ा गिर वडेरनि तरफ़ां कूड़ो केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ अवामी तहरीक तालके मेहर तरफ़ां ज़िले दादूअ जे सदर एडवोकेट इम्तियाज़ जतोई, एडवोकेट ज़ुल्फ़कार चांडियो, एडवोकेट मंसूर चांडियो, एडवोकेट नजीब मयसर, एडवोकेट अब्दुल ख़ालिक बुघियो, एजाज़ मयसर, माजिद मयसर, SUG ज़िला सदर अब्दुल करीम आज़ाद, सोबत अली चांडियो, यासीन सरगानी ऐं ॿियनि जी अॻुवानीअ में अवामी लॉ चैम्बर मेहर खां मेहर प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई वई ऐं आला अख़्तियारनि खां घुर कई वई त कूड़ा केस ख़तमु कया वञनि।